दोस्तों ॻाल्हि था कनि त हिकु शख़्स गुस्से जो ॾाढो तेज़ हुयो त हुनखे कंहिं बुज़ुर्ग सलाह ॾिनी त तोखे जॾहिं बि गुस्सो अचे त हिकु जंगल में वञी कंहिं वण में किल लॻाइजांइ। हुन इहो अमल शुरू कयो। जॾहिं बि हुन शख़्स खे गुस्सो ईंदो हुयो त हिकु जंगल में वञी कंहिं वण में किल लॻाईंदो हुयो। त आख़िर में जॾहिं उहो अमल दोहराईंदे दोहराईंदे हिन जो गुस्सो ख़तमु थी वियो त हू उन बुज़ुर्ग वटि आयो ऐं खेसि चयईं त ए बुज़ुर्ग, मुंहिंजो गुस्सो ख़तमु थी चुको आहे। उहो ॿुधी बुज़ुर्ग खेसि चयो त ए नौजवान, हाणे तूं वञ, जेके तो उन वण में किल लॻाया हुआ उहे किल खणी मूं वटि अच। त उहो शख़्स उन बुज़ुर्ग जे चवण ते उन वण मां किल कढी आयो ऐं उन बुज़ुर्ग आॾो अची पेश कयईं। त बुज़ुर्ग खेसि चयो, पुट, तूं इहे किल त कढी आयो आहीं, पर इन्हनि जा सोराख़ उन वण में रहिजी विया आहिनि। इहे उहे सोराख़ आहिनि जेके कावड़ जी हालत में तूं माण्हुनि जे दिलनि में लॻाईंदो हुई। दोस्तो, कावड़ उन भरंदड़ तीले वांगुरु आहे जेका ॿिए खे जलाइण खां पहिरीं पाण जली राख थी वेंदी आहे। दोस्तों, अगर वीडियो पसंद अचे तो लाइक करे मुझे हौसला अफ़ज़ाई ज़रूर कंदा।